बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद जे फर्स्ट एडिशनल सेशन जज ज़ुल्फ़कार अली शेख जी अदालत दोदापुर जे सहाफ़ी ज़ुल्फ़कार मुंदरानी जे क़त्ल केस में ॼाणायल मुख्य जवाबदार इमाम अली शाह, पुलिस एहलकार मुमताज़ दायो, टीचर अकबर दायो ऐं ग़ुलाम अली दायो जी पक्की ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद पुलिस सहाफ़ी जे क़त्ल केस में ॼाणायल सभिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकबाबाद में बदअमनी चोट चढ़ियल, रोज़ानो केतिरा ई शहरी मोटरसाइकिलनि खां महरूम। सिविल लाइन थाणे जी हद हनफिया मस्जिद वेझो अणसुञातल चोर शहरी एजाज़ खोखर जी नई 2020 मॉडल सीडी मोटरसाइकिल चोरी करे फरार। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं सहाफ़ी ज़ाहिद अली मंगरियो जी सीडी मोटरसाइकिल समेत सिटी थाणे जी हद मां 4 मोटरसाइकिल चोरी थिया। बदअमनी जी इंतहा बावजूद एसएचओ सिटी पारां पंहिंजी ज़िम्मेवारी क़बूल करण बजाए ज़ुबानी तौर ठल्ला आसरा। जैकबाबाद जे मददपुर फीडर जी बिजली 24 कलाकनि में 4 कलाक हलण लॻी। सख़्त गर्मी सबबि ॻोठाणा बेहाल, मस्जिदनि में पाणी जी सख़्त खोट। ॻोठाणनि जो सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाज, टायरनि खे बाहियूं। सख़्त गर्मी बावजूद सेप्को अमलदारनि जो रवैयो ज़ालमाणो आहे। 24 कलाकनि में 4 कलाक बिजली ॾिनी वञे थी, जॾहिं त बरसात जो फुड़ो पवण बाद हफ़्ते ताईं बिजली बंदि करण मामूल बणियल आहे। ॻोठाणनि जूं दाहूं। जैकबाबाद में यंग डॉक्टर्स एसोसिएशन जी बॉडी जोड़ी वई। डॉक्टर हसन रज़ा सदर, डॉक्टर मोहम्मद आदिल खोसो जनरल सेक्रेटरी चूंडिजी विया। यंग डॉक्टर्स एसोसिएशन सिंध जे चेयरमैन डॉक्टर उमैर सुल्तान मुशावरत बाद यंग डॉक्टर्स एसोसिएशन जैकबाबाद जी बॉडी जो ऐलान करे छॾियो आहे। सदर डॉक्टर हसन रज़ा खोसो, नायब सदर डॉक्टर अब्दुल रशीद अंसारी, जनरल सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद आदिल खोसो, जॉइंट सेक्रेटरी डॉक्टर वासिफ पठान, फाइनेंस सेक्रेटरी डॉक्टर पवन कुमार, इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर तुफैल अहमद खे मुक़रर कयो वियो। जॾहिं त ऑर्गेनाइज़र कमेटी में डॉक्टर ग़ज़ाला, डॉक्टर इरशाद, डॉक्टर शहजाद मंगी, डॉक्टर काशिफ, डॉक्टर रहमान, डॉक्टर अख्तर ऐं डॉक्टर विशाल शामिल आहिनि। ठुलवासण बेवा औरत जो वॾेरनि मथां प्लाट कब्ज़ो करण ऐं मौतमार धमकियुनि जा इल्ज़ाम। प्रेस क्लब आॾो एहतजाज। मीरपुर बुर्रो थाणे जी हद ॻोठ सरदार गाज़ी ख़ान चन्नो जी रवासण बेवा औरत आबदा चन्नो पंहिंजे पुटु फरमान सां गॾिजी प्रेस क्लब आॾो पहुची एहतजाज कयो। बेवा औरत आबदा दाहींदे ॿुधायो त ॾेर प्लाट ते कब्ज़ो करे रहिया आहिनि। प्लाट ते जॻह ठाराई हुई, जेका बि उन्हनि ड्राराए पट कई आहे, इंसाफ़ फराहम कयो वञे। उबावड़ो लॻ नसीर धूंदो में सीहड़ वाह खे 50 फुट घारो पइजी वियो। घारो पवण सबबि सवें एकड़नि ते बीठल कमंद, वणनि जो फसल ऐं ॻोठ नसीर धूंदो पाणी हेठि अची वियो। मटियारी तालके अस्पताल में पैरामेडिकल स्टाफ पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि हनीफ़ मेमण, अहमद ख़ास खैली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पैरामेडिकल स्टाफ हर मुश्किल घड़ी में पंहिंजो फ़र्ज़ अदा कंदो रहियो आहे ऐं कोरोना वायरस जे हिन ॾुखे दौर में पिण अॻी सफ़ में बीठल आहियूं, पर असांखे न रिस्क अलाउंस न स्ट्रक्चर अलाउंस ऐं ॿिया जाइज़ मुतालबा मंज़ूर नथा कया वञनि। मदे जी वेझो जंदो देरो पुल ते मोहम्मद बख्श ऐं मंठार अबड़ो जी अॻवानी में ताजो देरो एसएचओ अली रज़ा उञण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि नज़ीर अबड़ो ऐं साबिर अबड़ो राति असांजे घरनि मथां चढ़ाई करे असां मथां फायरिंग कई आहे, जंहिंजे ख़िलाफ़ असां ताजो देरो थाणे पहुची FIR दाख़िल कराइण लाइ आयासीं त पुलिस असांजी FIR दाख़िल न कई। पुलिस ॾोहारियुनि जी वांगार वही रही आहे। ही हुयूं हेडलाइंस। मटियारी में गर्मी जी सख़्त लहर पवण बाद शहरनि थधी थादल समेत ॿियनि थधे शरबतनि जी दुकानुनि जो रुख़ करे वरितो आहे। तफ़सील अली फैज़ान जी हिन रिपोर्ट में। पूरी सिंध जियां मटियारी में भी शदीद गर्मी की लहर जारी है। उन हवाले से मटियारी जा जेके शहरी आहिनि उन्हनि थधियुनि शयुनि जी तरफ़ रुख करे छॾियो आहे। मटियारी जे मुख़्तलिफ़ जेके जॻहियूं आहिनि उन्हनि ते थाधल जा स्टाइल, आइसक्रीम ऐं जेके लस्सी जा स्टाइल लॻाया विया आहिनि। मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि उहे लस्सी ऐं थाधल पी करे पंहिंजो जेको आहे जी ठारीनि था। उन हवाले सां मटियारी जा जेके शहरी आहिनि ॾिसूं था जेकब न्यूज़ सां पंहिंजा वीचार कहिड़े तरीक़े सां था वंडनि। पर छे थी थाधल हले थी, गर्मी आहे साईं। हिन गर्मी खां पोइ जेको आहे सभु मसाला जेके थधा आहिनि उहे हिन में कंदा आहियूं, घोटींदा आहियूं साईं। खंडु आहे, बादाम आहे, नेज़ा आहिनि, पिस्ता आहिनि, जीरो आहे, वॾप आहे, सोप आहे, बादाम आहे, खंडु बंदि सभु कुझु मिक्स कंदा आहिनि। अच्छा भला ही छाजे लाइ आयो आहे तव्हां? ही हिन करे गिराक विराक ॿुधे छिण। अच्छा हा। कई भला गर्मीअ जो ज़ोर हिन सां टुटंदो? हा, टुटंदो। पीअण में ॾाढो मज़ो आहे, ॾाढी मिठी आहे। अच्छा। हा, ऐं गर्मी लाइ बि भली आहे पीअण में। हा हा, न थधिकार पॼियो वञे, हीअं ठरियो वञे। हा, या तो गर्मी तेज़ आहे ऐं जे करे माण्हू थाधल वाधल पीए थो त माना 5-10 मिंट गर्मी असरु ख़तमु थिए त वरी उहा साॻी गर्मी आहे।
जी नाज़रीन, मटियारी में शदीद गर्मी खां पोइ जेका शहरी आहिनि उन्हनि थधियुनि शयुनि जी तरफ़ जेको रुख कयो हो, उन हवाले सां मटियारी जे शहरनि जा मां वीचार ॿुधां। कैमरामैन शबीर मलाज सां गॾु अली फैज़ान ख़ासकेली, जैकब न्यूज़ मटियारी। ही हुयूं हिन वक़्त तव्हांजूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।